Subscribe to our channel, Sun TV News, and press the bell icon for the latest updates. अॼु प्रोग्राम हैदराबाद टाइम्स में आऊं आहियां जो मेज़बान ज़फ़र हिकिड़ो। अॼु हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में अव्हांखे सजावल तालुके में वठी आया आहियूं ऐं सजावल तालुको हिकिड़ो तमामु सिंध जो अहम तालुको आहे। हितां जी शिराज़ी बिरादरी ऐं सोहू बिरादरी जी हिकिड़ी पुराणो जेको मुख़्तलिफ़ ज़मीनुनि जे तकरारनि तां या पुराणी क़ौमूं हिते रहण जे करे पुराणी आबादी हुजण जे करे तमामु पुराणा तकरार आहिनि। थोरे घणे मसइलनि ते उन्हनि ॿिन्ही धुरियुनि जे विच में मामला थींदा रहंदा आहिनि, कॾहिं ज़मीन जे मामले तां, कॾहिं ॿिनि मामलनि तां। सोहू बिरादरी बि हितां जी पुराणी रहाकी आहे ऐं हितां जे सजावल तालुके में उन्हनि जूं ज़मीनूं, पंहिंजूं फार्म हाउस ऐं ॿिया तमामु घणो बि ज़रायत सां तालुक़ु रखनि था। पुराणा हितां जा आबादगार आहिनि ऐं शिराज़ी बि ज़ाहिर आहे उन्हनि जो गवर्नमेंट में बि हिसो रहियो आहे ऐं जेको आहे सो MP MNA जा मामला हुजनि, पीपुल्स पार्टी खां सवाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि सां तालुक़ु रखंदड़ आहिनि। उन्हनि जे बि आम शख़्सियतुनि में उन्हनि जे ख़ानदान जो शुमारु थिए थो। हिन वक़्तु मौजूदु आहियूं सजावल तालुके में ऐं उते सजावल तालुके में सोहू बिरादरी ऐं शिराज़ी बिरादरी जो ज़मीन जे मामले तां हिकिड़ो तकरार थियो आहे। हीउ जेको फार्म हाउस आहे अव्हांखे ॾेखारे सघूं था त हीउ फिश फार्म आहे। फिश फार्म सोहू बिरादरी जो आहे ऐं कुझु ॾींहं अॻु हिननि जो चवणु आहे, सोहू बिरादरी जे माण्हुनि जो या हितां जा जेके ज़िमेदार माण्हू आहिनि उन्हनि जो चवणु आहे त शिराज़ी बिरादरी जा जेके माण्हू आहिनि, शिराज़ियुनि जा माण्हू, उहे हिन फार्म हाउस ते कब्ज़ो करण लाइ पहुता। हथियार खणी 25 खां 30 माण्हू मोटरसाइकिलनि ऐं पैदल जी सूरत में हिते आया। हवाई फायरिंग कयूं, ॾहका विझी छॾियूं इलाइक़े में ऐं हीअ अव्हांखे ॾेखारिया त हिते मोर्चा बि उन्हनि हणण जी कोशिशि कई आहे। मोर्चा हणी हिते जेके मौजूदु माण्हू हुआ जेके सोहू बिरादरी जा हारी आहिनि ऐं उन्हनि जा हितां फार्म हाउस जा जेके निगहबान आहिनि उन्हनि ते कंट्रोल करे उन्हनि खे मार कुट करे तशदुद करे हिन ते कब्ज़े जी कोशिशि कई, पर उहो कब्ज़े में जेको आहे सो नाकाम विया ऐं कब्ज़ो न करे सघिया, जंहिंजे करे उहे जेको आहे सो वापसि रवाना थी विया। हिन वक़्तु सजावल तालुके में इहो वॾो इशू आहे। सोहू बिरादरी जो बि हिकु पंहिंजी अहमियत आहे ऐं उन्हनि जी बि हिते सजावल में पंहिंजो हिकिड़ो बिरादरी जे हवाले सां तमामु घणो असरु रसूख़ आहे ऐं शिराज़ी बिरादरी जो बि असरु रसूख़ आहे। हाणे हिननि सोहू बिरादरी वारनि जेको आहे एहतजाज कयो आहे, प्रेस कॉन्फ्रेंसूं कयूं आहिनि। सोहू बिरादरी गुलाम रसूल सोहू आहे जेको वकील बिरादरी सां तालुक़ु रखे थो ऐं हितां जी बार जो अॻुवान बि आहे। उन बार बि हुन में इनवॉल्व थी आहे। बार बि शिराज़ी बिरादरी जे ख़िलाफ़ु एहतजाज कयो आहे ऐं उन जूं प्रेस कॉन्फ्रेंसूं बि थियूं आहिनि त शिराज़ियुनि नाइंसाफ़ी कई आहे ऐं उन्हनि जे फार्म हाउस जेको मच्छी जो फार्म आहे उन ते कब्ज़े करण जी कोशिशि कई आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। असली हक़ीक़त छा आहे, मामिलो कहिड़ो आहे, उहो हिन प्रोग्राम में कोशिशि कंदासीं त ॿिन्ही माण्हुनि सां, ॿिन्ही धुरियुनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं ऐं इहा बि कोशिशि असांजी रहंदी त सरकारी तौर ते डिप्टी कमिश्नर या SSP सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त हक़ीक़त छा आहे। वाक़ई हीउ जेको मच्छी जो फार्म आहे सोहू बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ गुलाम रसूल जेको दावा थो करे त मुंहिंजो आहे या शिराज़ियुनि जो आहे या उहे अलॻि ॿिए ते मामिलो छा आहे, इंतिज़ामिया जो छा चवणु आहे ऐं धुरियुनि जो छा चवणु आहे, उन हवाले सां अॼु हिन हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में अव्हांजी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं। गुलाम रसूल सोहू साहिबु असां सां मौजूदु आहे, एडवोकेट बि आहिनि ऐं हितां जो तमामु पुराणो रहवासी आहे। उनखां अवल पुछूं था त हीउ जेको मच्छी जो फार्म आहे, तव्हां चओ था त 2 ॾींहं 4 ॾींहं अॻु में हिते हथियारबंद आया, फायरिंग कयूं, कब्ज़े करण जी कोशिशि कयूं, छा हक़ीक़त आहे? हाणे हक़ीक़त हीअ आहे त हे मच्छी जो असांजो फार्म आहे मुंहिंजो तक़रीबन आउं हिते 13 या 14 सालनि खां ही फार्म मूं हिते आबाद कयो ऐं हलायां पियो ऐं हिन फार्म में 100 तक़रीबन एकड़ मुंहिंजी पंहिंजी ज़र ख़रीद वरितल ज़मीन आहे ऐं उन सां गॾु ॿी ज़मीन मूं लॻारी बिरादरी वारनि खां मक़ादे ते वरिती आहे, जेका बि शुरू खां वठी अॼु ॾींहं ताईं मूं वटि आहे। ऐं हिन विच में ॿिए कंहिं बि धुर जो अहिड़ी कंहिं बि क़िस्म जी कॾहिं बि न का दावा वग़ैरह मूं वटि त का बि शइ न पहुती आहे। अफ़सोस सां चवणो थो पए त हिन वक़्तु जॾहिं शफ़क़त शिराज़ी हिन ज़िले मंझि वरी नए सर पंहिंजूं जेके उन जूं नाइंसाफ़ियूं ऐं ॾाढाइनि वारियूं कारवायूं हुयूं उन जी उन शुरूआति कई आहे
ऐं त हिन ज़िले मंझि उहो पंहिंजे वरी उहो ॾहका ऐं ॾाज जारी रखण जे लाइ बग़ैर कंहिं सबब जे 1% बि कानूनी जवाज़ खां सवाइ 25-30 ते पंहिंजा हथियारबंद माण्हू खे ज़बरदस्ती उन तयारु करे ऐं पंहिंजा ॿिया वाठा माण्हू उन्हनि खे ॾेई हिते मोकिले ऐं उन्हनि सां मुसलसल राब्ते में रहियोसि त कहिड़े बि तरीक़े सां हिन इलाइक़े में मुंहिंजो ॾाज ऐं मुंहिंजो ॾहका थिए, छो जो जंहिं जाइ ते पाण मौजूदु आहियूं इहा यूनियन काउंसिल जी इलेक्शन मंझि हिन खां रियाना लगारी जी सपोर्टर हुई, उहे खटी विया। रियाना लगारी साहिबा जेका डिप्टी स्पीकर आहे उन्हनि खटी हुई। हाणे लोकल बॉडीज़ जूं इलेक्शन अचण वारियूं आहिनि त हिन इलाइक़े में ॾाढ ऐं ॾहका पखड़े उहे वरी बि इलेक्शनूं ज़बरदस्ती खटण जे हिसाब सां ॿी का बि शइ न आहे। ऐं ॿी हीअ शइ आहे त असां उन्हनि जा हिकु मुखालिफ़ आहियूं, उन्हनि जूं ॾाढा इन कंहिंजो इनकार कंदा आहियूं ऐं ॿियूं उन्हनि खे मुख़्तलिफ़ असां ते हिकिड़ियूं कावड़ूं बि आहिनि, उहे कावड़ूं लाहिण लाइ सियासी मुखालिफ़नि खे कुचण लाइ पंहिंजो सियासी ॾाढ ऐं ॾहका ऐं उन्हनि जी जॻह ते ज़िले में जेको हिते दहशत वहशत रखनि था उन्हनि खे जारी रखनि। मच्छी जो फार्म केतिरी एराज़ी आहे जंहिं ते हू कब्ज़ो करणु पिया चाहिनि, उन में तव्हांजो बि आहे ऐं तव्हांजे भाउ जो बि आहे या सिर्फ़ु तव्हांजो आहे? हे एक्चुअल मुंहिंजे इन तलाउ जे पासे में मुंहिंजे नंढे भाउ ग़ुलाम असगर जो तलाउ आहे, उन बिल्कुलु गॾु आहे बंद सां, उनजो 250 एकड़नि ते आहे ऐं उनजे चौकीदारनि ते बि उन्हनि सिधियूं फायरिंगूं कयूं। उन ॾींहुं 13 जुलाई 2020 ते असगर जे चौकीदारनि ते बि उन्हनि सिधियूं फायरिंगूं कयूं, मुंहिंजनि चौकीदारनि ते फायरिंगूं कयूं अथनि, जेके हिते पुलिस आई, पुलिस कारतूस वग़ैरह हितां उहे सभु खणी वई आहे ऐं उहे सभु इहे मोर्चा वग़ैरह सभु ॾिसी वई आहे। उन ॾिसण खां बावजूदि बि अञा ताईं को हिकु जवाबदार बि गिरफ़्तार न थियो आहे, न का FIR थी आहे। ऐं FIR लाइ इहो चयो थो वञे शफ़क़त शाह शिराज़ी जो नालो न ॾियो त पोइ FIR दाख़िल थी वेंदी। असां चवंदा आहियूं इंसाफ़ ऐं कानून इहे चवे थो त FIR ज़रूरु जंहिं ते बि असीं दाख़िल करणु चाहियूं उहा थियणु खपे, उनखां पोइ तफ़्तीश आहे। पर अफ़सोस चवणो थो पए असांजे हिते जेका SSP साहिबा स्वाई अज़ीज़ टालपुर आहे, उहा चवे थी त जाइज़ ऐं सही FIR दाख़िल कई वेंदी, पर आऊं कानून सां मुंहिंजो वास्तो आहे। वॾे अफ़सोस आहे त मैडम साहिबा हिन पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन ऐं आइन खे चैलेंज कयो आहे। कोर्टूं आहिनि, तफ़्तीश आहे, जांच आहे, इहे सभु आइन में कानून में आहिनि। जेकॾहिं ईअं हुजे त FIR सही ऐं जाइज़ मतिलबु उन वक़्तु ई सज़ा ॾिजे न, पोइ कोर्टूं बंदि थियनि न, पोइ तफ़्तीश न थियनि। जेको CRPC जो 156 CRPC जो सेक्शन आहे उहो टोटल डिलीट थियणु खपे। पर इन अहदे ते मौजूदु हिकु ऑफिसर खे इन मेन कानून खां बाख़बर आहे, इहो वॾो अफ़सोस आहे। त इन सां असांजो चवणु आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे, जेके बि जवाबदार आहिनि उन्हनि खे फौरी गिरफ़्तार करे उन्हनि ते FIR दाख़िल कई वञे, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। तव्हां चओ था त FIR शफ़क़त शाह शिराज़ी जे मथां दाख़िल थियणु? बिल्कुलु उहो ई मेन जवाबदार उहो ई आहे, सभु कुझु उन ई करायो आहे ऐं उन ते ई ऐं ॿिया जेके बि हिते एक्चुअल हक़ीक़त वारा जेके माण्हू आया आहिनि उन्हनि ते FIR कटे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार करे जांच कई वञे। वॾी महिरबानी। ऐं नाज़रीन, हिन वक़्तु मौजूदु आहियूं उन जॻह ते जिते सोहू बिरादरी जो जेको ही मच्छी जो तलाउ आहे उन तलाउ ते कब्ज़े जी कोशिशि करणु वई। हिते हारी बि मौजूदु आहिनि जेके उन वक़्तु मौजूदु हुया जंहिं वक़्तु फायरिंग थी ऐं जंहिं वक़्तु जेको आहे सो हलां थी, हवाई फायरिंग करे हिन हिन ते तलाउ ते कब्ज़े जी कोशिशि कई वई। कोशिशि कयूं था त उन सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था। हीअ जेको 2-3 ॾींहं अॻु में हिते मामिलो थियो, फायरिंग थी, हमरा पता इहो कीअं आया, कहिड़े रस्ते खां? जीअं असीं हिते उतां अॻिते वेठा हुआसीं, असीं हिते मानी में बचाई, शाम जो टाइम हो, जीअं 25-30 माण्हू आया थी अची त कब्ज़ो ख़ाली करे असांखे फेर ॿेर कयूं, असांखे टांडा बंडा विझायूं, आटा बटा उछला ॾिनूं। जीअं पोइ हिते खॾा हणी वेही रहिया हुन ते, पोइ असीं हेॾा बीहे सेठ खे असां ॿुधायो, असांजे कारगंद इलाही कयूं ऐं जीअं कब्ज़ो ख़ाली करे हितां निकिरो तव्हां जो आहे छा, हीअ मच्छी ग़ुलाम सुल्स हुओ हुनजो हाई कोर्ट जो वकील आहे, असीं हुनजा मुलाज़िम आहियूं ऐं हिते पघार ते आहियूं। वरी माण्हू हीअ मुंहिंजी पंहिंजी बनी आहे, मूंखे हिन पंहिंजे बनी ते मूं चयो हिते थो अचां, हिते बि तुंहिंजे अचण जो कोक न आहे, हितां वञी ॻोठ जे न त पोइ हाणे तूं पंहिंजे पाण ज़िमेदार आहीं। तव्हांजी बि ज़मीन आहे? हीअ साम्हूं ज़मीन सभु मुंहिंजी आहे, हिते मुंहिंजी टोटल 28 एकड़ ज़मीन नाली सुधी। अच्छा, उहा बि ज़मीन कंदा आहियो ऐं हिन तलाउ जी मालिकी बि कंदा आहियूं। जी हा। कहिड़ा हथियार हुआ हुननि वटि? हुननि वटि बंदूक हुयूं ऐं राइफल हुयूं ऐं ॿिया हूंदा बि असां वधीक कोन था। जी हा, असीं आयासीं, असां तक़रीबन 10-15 फेर कयूं। जी हा। पोइ अलाए ख़ुदा ॼाणे कंहिं फ़ोन कई आहे न, हुतां सिर्फ़ु पुलिस आई आहे, पोइ हिते बीठा आहिनि, पोइ वरी वापसी थी विया आहिनि। पुलिस हुतां पहिरीं पुलिस उन्हनि वटि वई आहे, पोइ पुलिस हेॾां असां न आई आहे। जी हा।
पोइ हलिया जी आहे चांहि उते पीतो आहे पहिरीं पुलिस होॾां वई आहे हुतां थी पोइ हिते आई आहे चयोसीं रस्ते तां भुलिजी आई। नाज़रीन ही ॿुधो सजावल में मौजूदु आहियूं जेको सोहो बिरादरी ऐं शिराज़ी बिरादरी जे हवाले सां जेको अॼुकल्ह वॾो इशू हले पियो त हीउ जेको तलाउ आहे मच्छी जो सोहो बिरादरी जो गुलाम रसूल एडवोकेट आहे उनजो ऐं उनजे भाउ जो उन ते कब्ज़े जी कोशिशि कई वई आहे ऐं उनजो चवणु आहे त शफ़क़त शाह शिराज़ी जे मथां जेसिताईं FIR दाख़िल न कई वेंदी तेसिताईं हू पंहिंजो एहतजाज बि जारी रखंदा ऐं जेकॾहिं उनखे कानून जो को सहारो कोर्ट जो को सहारो वठिणो पियो त उहो बि वठंदा ऐं जेको आहे हिन में शफ़क़त शाह शिराज़ी जो हथु आहे जेके माण्हू आया हिते हथियारबंद जिन फायरिंग कई आहे उहे उन सां तालुक़ु रखनि पिया ऐं उन जे बशते ई आया हुआ ऐं वकील बिरादरी जो बि एहतजाज जारी आहे जॾहिं त एडवोकेट गुलाम रसूल जो इहो बि चवणु आहे त जेका हितां जी पुलिस इंतिज़ामिया आहे उहा बि धुर बणियल आहे ऐं पुलिस इंतिज़ामिया FIR दाख़िल करण खां लवाए रही आहे ऐं उन में हिन खे खुतो जवाबु ॾिनो वियो आहे इहो चयो वियो आहे त जेकॾहिं शफ़क़त शाह शिराज़ी जो नालो हिन में न विधो वेंदो त पोइ हू FIR दाख़िल करे सघनि था। हलूं था अॻिते ऐं कोशिशि करियूं था त शिराज़ी बिरादरी जा जेके माण्हू आहिनि शिराज़ी बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ शफ़क़त शाह हुजे या MNA अयाज़ शिराज़ी साहिबु हुजे या को ॿियो हुजे उन सां ॻाल्हि ॿोल्हि कयूं त हक़ीक़त छा आहे उन खां पोइ कोशिशि कंदासीं त पुलिस इंतिज़ामिया या रेवेन्यू सां तालुक़ु रखंदड़ असिस्टेंट कमिश्नर या डिप्टी कमिश्नर सां कोशिशि कंदासीं त उनजी बि ॻाल्हि ॿोल्हि करियूं त हक़ीक़त छा आहे ऐं हिन मच्छी जे तलाउ ते कब्ज़े जी जेका कोशिशि आहे उहा जाइज़ आहे नाजाइज़ आहे ऐं छा मामला आहिनि इंतिज़ामिया जो छा चवणु आहे धुरियुनि जो छा चवणु आहे हलूं था अॻिते ऐं कोशिशि करे ॿिनि सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल्हि करायूं था। नाज़रीन प्रोग्राम हैदराबाद टाइम्स में अव्हांखे ॾेखारियोसीं सजावल में मौजूदु आहियूं ऐं सजावल में सोहा बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि जेको मच्छीअ जे तलाउ ते कब्ज़े जो इल्ज़ाम हयो आहे सैयद शफ़क़त शाह शिराज़ी ऐं उनजे माण्हुनि ते जेको मच्छी जो तलाउ आहे उन ते हमिलो करे फायरिंग करे उन्हनि जे माण्हुनि खे भॼाए उते मोर्चा हणी ऐं उते जेको आहे सो उन ते कब्ज़े जी कोशिशि कंदासीं त इहा सभु शयूं साम्हूं अचनि सभिनी धुरियुनि जो मौक़िफ़ साम्हूं अचे त वाक़ई उन ते जेको मच्छी जो तलाउ आहे उन ते हमिलो थियो आहे उन ते कब्ज़े जी कोशिशि थी आहे या न थी आहे पर जेकॾहिं थी आहे त कंहिं कई आहे उन में सैयद शफ़क़त शाह शिराज़ी या शिराज़ी बिरादरी जे माण्हुनि जो तालुक़ु आहे या न आहे हिन वक़्तु सैयद शफ़क़त शाह शिराज़ी जिन असां सां मौजूदु आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल्हि करायूं था तव्हांजी त हीउ जेको वाक़ियो थियो आहे उन में उन्हनि जी वाक़ई इन्वॉल्वमेंट आहे या हुननि ते इल्ज़ाम आहिनि साईं हीउ जेको मामिलो थियो आहे सोहा बिरादरी जो इल्ज़ाम आहे त हुननि जे मच्छी जो तलाउ आहे जेको उन्हनि वरितो आहे जेको आहे सो ठीके ते उन ते तव्हांजे माण्हुनि तव्हांजी सरपरस्तीअ में कब्ज़े करण जी कोशिशि कई उन जे मथां फायरिंग कई ऐं हरासां कयो केतिरे क़दुरु इहा हक़ीक़त आहे। पहिरियां ई त हिकिड़ी आऊं क्लियरिफिकेशन करे छॾियां त सुहा बिरादरी न आहे सुहा अधु खां वधीक सुहा असां सां गॾु आहिनि उहो असांजे तहलक वारा आहिनि इलेक्शननि में वोटनि में बि असां सां गॾु हूंदा आहिनि जेतिरे क़दुरु इन कारे सुह जो गुलाम रसूल कारो आहे उनजी तहलक जेको आहे ज़मीन जो या ॿियो जो उनजी बि असांखे का ख़बर कोन्हे पोइ जॾहिं ख़बर पई त इहे जेके ॻाल्हियूं थियूं सोशल मीडिया ते ऐं ॻाल्हियुनि खे उथारियो वियो त बाबा शिराज़ियुनि सां जेको सो दुश्मनी जे बुनियाद ते शिराज़ियुनि सां हीअं कयो उन में हक़ीक़त का बि कोन्हे असुलु मसइलो पुछा करण खां पोइ पई त उते ई जेके आहिनि कांपाई ज़ात जा माण्हू वेठल आहिनि उन्हनि जी का ज़मीन हुई जेका हुननि खे अॻ में मिलियल हुई उहा हिते इहा सुबुहनि जी ज़मीन बि कोन्हे इहा ज़मीन के लॻार ईंदी आहे ख़बर न के हा कंहिं ॿिए धुर ईंदी आहे उन में हुननि तलाउ ठाहियो त हुननि जी ज़मीन उन में विझी छॾूं अंदरि उहे मुख़्तलिफ़ टाइमनि ते हिकु ईंदा हुआ चवंदा हुआ त बाबा असांखे या पैसा ॾियो मकादे जा या असांखे ज़मीन पंहिंजी कढी ॾियो उन तां को हुननि जो इहे ॻाल्हियूं हलंदड़ हुयूं उन ॾींहुं बि जेका मूं पुछा कराई त ॿ माण्हू जेके आहिनि से के विया उते उन्हनि खे वञी चऊं ओताक कची ठहियलु आहे उन्हनि जी उते जेका मूं ॿुधी आहे ॻाल्हि उन्हनि वञी उन्हनि खे चयो त असांजी जेका ज़मीन असांखे या त ज़मीन ख़ाली करे ॾियो या असांखे हुनजा मका ते पैसा ॾियो पर जॾहिं दुश्मन खे टाइम मिलंदो आहे त उहो अहिड़ो ई वार कंदो आहे जेको हिननि हींअर कयो आहे असुलु हक़ीक़त छा आहे त हे हिन जो भाउ इस्माइल सुहो मुंहिंजो नंढो भाउ मरूम जॾहिं डिस्ट्रिक्ट काउंसिल में जहिड़ो थियो उन में हिकिड़ो मुंहिंजो भाउ शहीद थियो अब्दुल शाह शिराज़ी ॿियो असांजो माइट सिकंदर शाह जेको उहो शहीद थियो ॿई शहीद थिया उन वक़्त खां वठी असांजो उन्हनि सां को ठा न आहे कंहिं बि क़िस्म जो कंहिं बि वक़्त में असांजो उन्हनि सां को बि रिश्तो वग़ैरह न आहे कंहिं बि ॻाल्हि सां न ॿधल न आहियूं सभु ख़तमु आहिनि
असुल त इहे बि इन घराणे हिकिड़े घर सां असुल त इहे बि जेके से बि आहिनि शिराज़िन जा ई मुरीद आहिनि। असुल दरगाह शाह मुराद जा ई मुरीद आहिनि दरगाह जा असांजी जा, पर असांजो उन्हनि सां को तइलुक़ कोन्हे छो त असांजे भाउ जा कातिल आहिनि। पर असां अलाह पाक खे दान ॾेई छॾी आहे, हिकिड़ो असांजे सैयदनि जो औलाद उहो हिननि शहीद कयो आहे, उनजो हिसाबु अलाह पाक वठंदो। बाक़ी हिन मसइले में न असांजी का इन्वॉल्वमेंट आहे न असांखे का ख़बर आहे, पर हुननि खे इहो वज लॻो त बाबा शिराज़िन खे असीं हिन में कमज़ोर कंदासीं या सियासी फ़ाइदो वठंदासीं। इनशा अलाह ताला सॼे ज़िले जे माण्हुनि खे ख़बर आहे, पर सॼे सिंध जे माण्हुनि खे ख़बर आहे त असांजी इहा नेचर ई न आहे। असांजी कॾहिं बाक़ी हाणे राज्यनि में पाण में थींदियूं। अॼु तव्हां हींअर आया आहियो, केतिरा माण्हू मूंखे बग़ैर प्रोग्राम जा विया आहियो, केतिरा 100 माण्हू वेठा आहिनि हींअर उतां खां मुंहिंजी हिते आउं हुननि सां मिलां पियो। इहे दुनिया में नंढा नंढा मसइला थींदा रहंदा आहिनि, हिननि उनखे अजायो वावेला करे ऐं हरू भरू उन ॻाल्हि खे उथारियो आहे। अच्छा, ही हुनजो इहो बि चवणु आहे त जेको तक आहे जिथे इहा ज़मीन आहे जिथे जो तलाउ आहे उते गुज़िरियल इलेक्शननि में तव्हांजी पोलिंग हुतां तव्हां हारायो हुयो ऐं उन माना हू सियासी तौर ते बि हिनखे इस्तेमालु कनि था त सियासी तौर ते उहो असांखे कमज़ोर करण लाइ उन पोलिंग तां उन वोट न खयां, हाणे माण्हुनि ते प्रेशर विझण जे लाइ वाक़ई ईअं बि थिए थो सिंध में? इहा त मूंखे ख़बर न आहे पोलिंग स्टेशन लाइ कहिड़ी था तव्हां चओ। तलाउ हुयो मच्छीअ जो, लिगारी हुते खटे विया। ज़मीन में हूंदो न तलाउ, तलाउ त हूंदो ज़मीन में, ज़मीन ते त पोलिंग स्टेशन ई कोन्हे। जेकॾहिं बाड जी हुते वेझी पोलिंग स्टेशन आहे त उहा बि असां खटी आहे। ऐं उनखां सवाइ हींअर बि जेके इलेक्शन थियूं आहिनि सभु असां खटियूं आहिनि, हमेशह खटंदा रहंदा आहियूं। उहो त इलेक्शन जो त मसइलो ई कोन्हे न को सियासी को मसइलो कोन्हे। हुन तलाउ वरितो आहे लगारियुनि खां, या ख़बर न आहे कंहिंखां वरितो, मूंखे इहा ख़बर, मूं सरज़मीन में न ॾिठी आहे अॼु ताईं, मूंखे ख़बर कोन्हे सरज़मीन कहिड़ी आहे, पर लगारियुनि खां जेको ॿुधो आहे वरितई आहे या ॿिए कंहिं माण्हू खां वरितई आहे, उहो उन्हनि जो पंहिंजो मसइलो आहे। उन में सियासत जो कहिड़ो वास्तो, या हो इलेक्शन में असांजे साम्हूं बीहंदा आहिनि छा, या एॾी उन्हनि जी हैसियत आहे साम्हूं अची इलेक्शन असां कंदा छा। मिड़ई बसि हुनखे हिकिड़े माण्हूअ खे दुश्मनी में, दुश्मनी इहा आहे त सैयदनि सां दुश्मनी आहे, इन ज़ात सां दुश्मनी आहे। पोइ उन ज़ात जे करे असांजो हिकिड़ो उन्हनि शहीद कयो आहे। अॼु बि उन फेसबुक ते हले पियो, मूं ॾिठो पिए त उहो लिखियो पियो त बाबा असां हीअं कंदासीं हूअं कंदासीं, असांखे उन्हनि जी परवाह कोन्हे। असांजी शहीद थियणु सैयद ज़ात जो शहादत उन्हनि खे हिकिड़ो इनाम में मिलियल आहे, असांजो शान बि आहे, असांखे इनाम में मिलियल आहे। उहो जेकॾहिं 100 सैयद शहीद कंदा त मिड़ी ख़ैर आहे, को मसइलो कोन्हे असांखे। वॾी महिरबानी नाज़रीन, सैयद शफ़क़त शाह शिराज़ी जा कमेंट ॿुधां। हुनजो चवणु आहे त जेको ही मच्छी जे तलाउ ते सुहा बिरादरी यानी जेको ग़ुलाम रसूल वकील आहे, एडवोकेट, उन इल्ज़ाम लॻायो आहे त सैयद जेको शिराज़िन असांजे मथां हमिलो करायो आहे ऐं उन ते कब्ज़े करण जी कोशिशि कई आहे। हुनखे बिना उनजी ख़बर ई न आहे ऐं न को उन मामले में मुलविस आहिनि। ऐं अहिड़े क़िस्म जी प्रेस रिलीज़ हितां जे SSP बि जारी करे चुकियो आहे त पंहिंजो अहिड़ो को बि मामिलो न थियो आहे। सैयद शफ़क़त शाह शिराज़ी जो मौक़ो ॿुधो, कोशिशि कयूं था त हिन मामले खे तह ताईं पहुचायूं ऐं मुकमिल इन्वेस्टिगेशन कयूं त वाक़ई मसइलो छा आहे ऐं केतिरे क़दुरु हक़ीक़त आहे। जेकॾहिं शिराज़ी साहिबान जी उन में का इन्वॉल्वमेंट आहे त इंतिज़ामिया जो छा चवणु आहे। कोशिशि कंदासीं त डिप्टी कमिश्नर या SSP सजावल सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा मौक़ुफ़ आहे ऐं जिन माण्हुनि इहा जेको आहे सो ज़मीन ॾिनी आहे, लिगारियुनि जी ज़मीन आहे जेका मकाते ते ॾिनी वई आहे सुहा बिरादरी जे माण्हुनि खे, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जे तरफ़ां त का अहिड़ी शइ न थी आहे। बहरहाल अॼु सजावल में आहियूं, हैदराबाद टाइम्स प्रोग्राम जे हवाले सां जेको ई शिराज़ी बिरादरी जे मथां इल्ज़ाम लॻायो वियो आहे त हुननि हिकिड़ो मच्छी जो तलाउ आहे उन ते कब्ज़े करण जी कोशिशि कई आहे। उन जी इन्वेस्टिगेशन जे लाइ कोशिशि कयूं था त सरकारी तौर ते हलूं था अॻिते ऐं तव्हांखे सरकारी तौर ते कंहिं SSP या डिप्टी कमिश्नर या असिस्टेंट कमिश्नर सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था त हक़ीक़त छा आहे। नाज़रीन, सजावल में मौजूदु आहियूं ऐं सजावल में जेको शिराज़ी ऐं सोहू बिरादरी जे विच में पुराणो तकरार आहे, उन तकरार वरी हिकिड़ो नओं रुख़ अख़्तियार कयो आहे जेको आहे सो मच्छी जे तलाउ ते कब्ज़े जे हवाले सां। सजावल जो सीनियर सहाफ़ी ऐं सिंध TV जो रिपोर्टर सजावल जो हनीफ़ मल्हा असां सां मौजूदु आहे। उन खां तफ़सील पुछूं था, उन खां बि हाल अहिवाल वठूं था त हीअ छा आहे। हनीफ़, तव्हां सीनियर सहाफ़ी आहियो ऐं हितां जा लोकल माण्हू आहियो। हीअ जेको सोहू बिरादरी वारनि चयो आहे त शिराज़ी बिरादरी जे माण्हुनि या उन जे जेको आहे सो हथियार बंदनि मच्छीअ जे तलाउ ते कब्ज़े जी कोशिशि कई आहे,
छा मसइलो आहे इहो वाकई ईअं आहे या को ड्रामो आहे छा आहे मामलो? बिल्कुलु इहो 2-3 ॾींहंनि खां ॻाल्हियूं हलियूं पिए त जेके सुहा बिरादरी जो चवणु आहे त असांजे ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो आहे फिश फार्म ते, ऐं उन खां पोइ असां ख़ुदि जाइज़ो वरितोसीं त उहा ॿिए ॾींहुं उहा सूरत हाल न हुई। असांखे उते जे मक़ामी माण्हुनि ॿुधायो त ॿिए ॾींहुं सूरत हाल कोन हुई। ऐं SSP सां राब्तो कयोसीं, SSP इहो ई चयो आहे त जेको मूं इंक्वायरी कराई आहे SHO बेलो खे चयो आहे, उन रिपोर्ट ॾिनी आहे त इन क़िस्म जी का बि ॻाल्हि कोन्हे। ऐं पोइ SSP प्रेस रिलीज़ बि जारी कयो आहे। असां इन खां पोइ विच में ग़ुलाम रसूल एडवोकेट जेको आहे उनजी बार बार इहा हाय घोड़ा लॻी पई त मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो आहे कब्ज़ो आहे कब्ज़ो आहे। हुन प्रेस कॉन्फ्रेंस बि कयो आहिनि, एहतजाज बि कया आहिनि। इन खां पोइ सरज़मीन जो बि जाइज़ो वरितो, मक़ामी माण्हुनि खां असां पुछियो आहे त उन्हनि जो वाक़ई इन जो ज़मीन जो मसइलो आहे। उन खां अलावा शिराज़ी ऐं सुहा बिरादरी जो हिकिड़ो मूंखे ॿुधायो त पुराणो उन जो मसइलो हले पियो। उनजी घणे वक़्त खां दुश्मनी आहे, 87 खां वठी पाण में कोन पिया ठहनि। इन जा पहिरीं वॾा मसइला थिया हुआ, उहे ॻाल्हियूं जेके आहिनि से उहे तक़रीबन हाणे ख़तमु आहिनि, पर इन जी दिलियां तरह कोन था थियनि। हाणे सुहन जी ज़मीन हिन पासे 200 खां मथे एकड़ फिश फार्म आहिनि। उते जेका कापाई बिरादरी पासे में रहे थी, उहो कापाई चवंदा त असांजी ज़मीन में विच में अची वई आहे। असां ख़ाली हुनखे चयोसीं त असांखे मकादो ॾे या ज़मीन असां खां वठि, इन करे हुनजो ड्रामो रचायो। असां को बि कब्ज़ो कोन कयो आहे। हाणे सूरत हाल इहा आहे त हिकु पासे ग़ुलाम रसूल इहो चए थो त मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो आहे, ऐं ॿिए पासे जेको शिराज़ी बिरादरनि ते इल्ज़ाम हणे थो त इहो सॼो शफ़क़त शाह शिराज़ी करायो आहे। ऐं शफ़क़त शाह सां असांजी 2-टे दफ़ा ॻाल्हि ॿोल थी आहे। मूं ख़ुदि MN अयाज़ शाह खां रूबरू मौक़फ़ वरितो, उन इहो चयो त भाउ मूंखे का बि ख़बर न आहे, असां इहो नाहे कब्ज़ो कयो। अलबत्ता उते जेके मक़ामी रहवासी आहिनि उन्हनि जूं ज़मीनूं आहिनि, उन्हनि जा के मसाइला न, असांजो इन फिश फार्म सां को बि तलक न आहे। ऐं जेके तव्हां चओ था त पुराणी दुश्मनी आहे शिराज़िन जी ऐं हिन जी एडवोकेट ग़ुलाम रसूल वारनि जी, उन हवाले सां माना पुराणी दुश्मनी वरी नओं रुख़ अख़्तियार कयो आहे। नओं रुख़ कोन्हे, उहा पुराणी दुश्मनी पंहिंजी जॻह ते हुई। 2 मर्डर थिया हुआ, जेके सैयद ग्रुप जा 2 माण्हू जेके ज़िले काउंसिल ठटे में उन वक़्तु जेको सो मारिया विया हुआ। उन खां पोइ जेका सुहा बिरादरी बठोई जो आहे, ख़ासि करे जेको सुहन जो हिकिड़ो ई फैमिली आहे वॾी हुते, उन्हनि सां शिराज़ी बिरादरी जो नाठ आहे। इन करे हे माण्हू जेके सुहन सां को प्रॉब्लम थिए थो त चवंदा शिराज़ी कयो आहे। हालांकि शिराज़ी इन जो बार बार चई चुको त असांजा ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते आहिनि, पर असां इन ॻाल्हि में इनवॉल्व न आहियूं। हाणे SSP चए थी त इहो असां ख़ुदि हुन ते राति ॻाल्हि कई, थो मालूमात मूं वरिती आहे त हुन चयो मूं DSP खे मुक़ररु करे छॾियो आहे, उहा इंक्वायरी कंदी ऐं फाइनल रिपोर्ट ईंदी त पोइ सूरत हाल थींदी। हाणे इन ते हिते जे मक़ामी माण्हू जेके सरियाल धुरियूं आहिनि या गवर्नमेंट आहे DC लेवल ते, इनखे इन स्पॉट ते वञी सूरत हाल जाइज़ो वठणु खपे ऐं इन मसइलनि खे कोशिशि कजे रोकिजे। इहे मसइला वधी विया त वॾो नुक़सान जो अंदेशो थी सघे थो। वॾी महिरबानी नाज़रीन। हनीफ़ मल्ला सीनियर सहाफ़ी ऐं सजावल सिंध TV जी न्यूज़ जो रिपोर्टर, हुनजो चवणु आहे त जेकॾहिं इन मामले ते सजावल जी इंतिज़ामिया पुलिस इंतिज़ामिया तोड़े ज़िले इंतिज़ामिया संजीदगी सां न सोचियो ऐं इन जो को हल न कढियो त सजावल में वॾो नुक़सानु थी सघे थो। जेकॾहिं नुक़सान खे बचाइणो आहे पाण खे ऐं माण्हुनि खे अवाम खे ऐं हिन बिरादरी खे, त इहो जेको मसइलो थियो आहे सुहा बिरादरी ऐं शिराज़ जी बिरादरी जे विच में, उनखे फौरी तौर ते हल करणु घुरिजे। हलूं था अॻिते ऐं कुझु ॿियनि माण्हुनि सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था त इहो असुलु वाक़ियो छा आहे, इन जो मक़सदु छा आहे, ऐं वाक़ई तलाउ ते कब्ज़ो थियो आहे या कब्ज़े जी कोशिशि कई वई आहे या न। हलूं था अॻिते ऐं तव्हांजी ॿियनि सां बि ॻाल्हि ॿोल करायूं था। नाज़रीन, हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में अॼु आया आहियूं सजावल, ऐं सजावल में जेको शिराज़ी बिरादरी ऐं जेको आहे सो उनजे ज़मीन जे कब्ज़े जो मामिलो आहे, उन में सुहा बिरादरी जो इल्ज़ाम आहे त शिराज़ी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ शफ़क़त शाह शिराज़ी उन्हनि जे मच्छी जे तलाउ ते कब्ज़े करण जी कोशिशि कई ऐं हथियारबंद मोकिले उन्हनि खे हिरासां कयो। उते जेको आहे सो मोर्चा हया आहिनि ऐं हुननि जे माण्हुनि खे फायरिंग करे भॼायो वियो आहे। उन हवाले सां शफ़क़त शाह शिराज़ी सां बि ॻाल्हायोसीं। शफ़क़त शाह शिराज़ी जो जेको मौक़ुफ़ हुयो उहो अवां ॿुधो, ऐं जेको उन तलाउ जो मालिक आहे सोहू ग़ुलाम रसूल, उनजी बि ॻाल्हि ॿोल तव्हांखे ॿुधाइजे। हाणे मौजूदु आहियूं सजावल प्रेस क्लब ते, ऐं सजावल प्रेस क्लब हीअ जेके कापाई बिरादरी सां तालुक़ रखंदा, कापाई ऐं मल्लाह बिरादरी सां तालुक़ रखंदड़, असल में जो हिननि ते इल्ज़ाम आहे जेको उन मच्छी जे तलाउ जे भरिसां हिननि जो ॻोठु हुयो, ऐं सुहा बिरादरी जो इहो चवणु आहे ग़ुलाम रसूल एडवोकेट जो त हिननि माण्हुनि असांजे ज़मीन ते उन मच्छी जे तलाउ ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई, फायरिंग कई ऐं उते मोर्चा क़ाइमु कया, पर उतां जेको आहे सो हुननि खे भॼायो वियो। अचो त हाणे हिननि खां मौक़ो पुछूं था त वाक़ई हिननि उन ते हमिलो कयो या कब्ज़ो करण जी कोशिशि कई या हक़ीक़त छा आहे। नालो छा आहे तव्हांजो? मुंहिंजो ईदू नालो आहे। ईदू, हीउ जेको ग़ुलाम रसूल चए थो त मुंहिंजे मच्छी जे तलाउ ते कापाई बिरादरी जा माण्हू ऐं मल्लाह गॾिजी अचे हमिलो कयूं, शाम जे टाइम ते फायरिंग कयूं ऐं असांजे उन तलाउ ते कब्ज़े जी कोशिशि कयूं, इहा वाक़ई हक़ीक़त आहे? साईं
अर्ज़ु रहियो इहो त हुन पंहिंजो कूड़ो इल्ज़ाम हुयो असांजी ज़मीन आहे उन मंझि 5 एकड़ असांजी ज़मीन आहे सरवी ज़मीन आहे 2010 मंझि असांखे हुन चयो त अव्हांखे मकादो ॾींदुसि पोइ असांजी हुन सां ॻाल्हि ॿोल थी असांखे कुझु उन वक़्तु हिन 2 टे रुपया ॾिना असांजे चाचे खे पोइ जॾहिं असीं पंहिंजो हक़ु घुरणु वञूं था 2010 खां वठी त असांखे इहे दाबा ॾींदो रहे त आउं हाई कोर्ट जो वकील आहियां जेकॾहिं मूंसां हेॾा होॾा कंदा त कई अव्हां ते एफ.आर. दाख़िल कराए छॾियां असीं पंहिंजो हक़ु घुरणु वञूं था उन बावजूदि असां ते इहे इल्ज़ाम हया वञनि था असां पंहिंजो हक़ु घुरणु वियासीं हुन पंहिंजे तलाउ ते मच्छी मारी पे असीं पंहिंजो चाचो मुंहिंजो हो असीं गॾिजी वियासीं असां पंहिंजो हक़ु घुरणु चाहियूं था हू असां ते इहे इल्ज़ाम हणी रहियो आहे त हे हथियार खणी अचनि था मूं ते कब्ज़ो कनि था का बि ॻाल्हि कान्हे कंहिं बि सियासी धुर सां असांजो वास्तो कोन्हे असीं पंहिंजे हक़ ते आहियूं पंहिंजो हक़ु घुरी रहिया आहियूं उन बावजूदि असां ते इहे इल्ज़ाम गुलाम रसूल सुए आया आहिनि भला तव्हांजो शफ़क़त शाह शिराज़ी जो हथु आहे छा तव्हांजे मथां तव्हां हुनखे दांह ॾिनी हुजे या हुन चयो हुजे त भई तव्हां भले हुनखे पंहिंजे हक़ जे लाइ भले तव्हां हुन सां जहिड़ो कयो मां तव्हां सां कॾहिं अहिड़ी का शइ साईं कंहिं क़िस्म जो शिराज़ी हथु न आहे न को असांखे शिराज़ी चयो आहे न को अहिड़ो असां सां हुनजो तालुकात आहे न असांजो हुन सां आहे उते बंदूक जा खोल मिलिया आहिनि कारतूस मिलिया आहिनि पुलिस बि चवे थी त वाक़ई हमिलो थियो आहे पोइ हाणे माण्हू कहिड़ा आहिनि ऐं कंहिं हमिलो कयो आहे उते जेके मोर्चा ठाहिया नंढड़ा हेठि ज़मीन ते मोर्चा ठाहिण जी कोशिशि कई वई आहे इहो ड्रामो आहे या इहो तव्हां मोर्चा न साईं को का कंहिं क़िस्म जो को बि असां कोन आहियो आहे इहे ठला ड्रामा असां ते लॻाया विया आहिनि असांजी पंहिंजी ज़मीन घुरूं था त अहिड़ा कई असां ते हुन तव्हांजी घणी ज़मीन हो ज़मीन त चए थो लिगारिंदी आहे न साईं उनजी ज़मीन त 200 सवा 200 एकड़ आहे जंहिं मंझि हुन कुझु मकादो वरितो आहे कुझु ज़रख़ती गुलाम कर डीए खां वरिती आहे उन में सिर्फ़ु असां ग़रीबनि जा आहिनि 5 एकड़ असीं उहे 5 एकड़ घुरणु चाहियूं था असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे उहो 5 एकड़ तव्हां हुनखे पंहिंजो खपाए ॾींदव या हुनजो मकातो था घुरो या साईं हिन वक़्तु अॻे असांखे हुन मकादे आछ कई असीं ग़रीब माण्हू हुआसीं असांजो हुन जीअण जंजाल करे छॾियो असांजा माल जा चारा बंदि असांजो उथणु वेहणु बंदि असां जूं अॻियां जेके ज़मीनूं आहिनि हिन गैराबाद करे छॾियूं आहिनि हिन जा वॾा एकड़ 1000 एकड़ ॿिन्हिनि भारनि गुलाम रसूल ऐं गुलाम असगर ॿिन्हिनि भारनि जा उते 1000 एकड़ में तलाह आहिनि माना कचूं कटूं हणी वॾा तलाहनि जा हिकिड़ा मोह ठाहे छॾियो वाटर कोर्सनि जा अॻियां कई ज़मीनदार गैराबाद पिया आहिनि असांजूं ज़मीनूं गैराबाद पियूं आहिनि हिन जो मक़सदु इहो आहे त हिननि जूं ज़मीनूं गैराबाद करे हिन ते कब्ज़ा कंदो वञा बसि असीं सिर्फ़ु इहो चवणु चाहियूं था वस वारनि खे असीं इहा असांजी अपील आहे त असांजा 5 एकड़ असांजो हक़ु आहे असांखे मिलियो वञे भला हुनजे लाइ तव्हां पंहिंजे 5 एकड़नि जे लाइ को हितां जे वॾेरनि सरदारनि जीअं शिराज़ी चङा माण्हू आहिनि हितां जा वॾा आहिनि उन्हनि खे या पुलिस खे या DC खे का दरख़्वास्त ॾिनी आहे को लिखत में या उन सां तव्हां मुलाक़ात कई आहे त साईं हीउ वकील असां सां नाइंसाफ़ी थो करे पियो हुनजे लाइ को साईं असीं ॿारहाड़े जा अनपढ़ियल ॼट माण्हू आहियूं असांखे एतिरे क़दुरु हू वकीलो मुतमइन कंदे रहियो त माना अमी को फ़िक्रु न करियो ऐं असां आहियां अव्हांजो हक़ु अव्हांखे ॾींदुसि पर असांजी ॻाल्हियुनि में मुतमइन कंदे आहियो असांखे अॼु ताणी माना को बि हुन हक़ु कोन ॾिनो आहे असां चवणु इहो चाहियूं था त माना असांखे पंहिंजो हक़ु मिले असांजी सरवी ज़मीन आहे 5 एकड़ उहा मिले बाक़ी असांजो कंहिं सां बि तालुकात कोन्हे नाज़रीन हीअ आहे अलाह ॾिनो जंहिंजो चवणु आहे त इन मच्छी जे तलाउ में 5 एकड़ ज़मीन हिन जो पंहिंजो खातो आहे ऐं उन खाते जे लाइ उहो घुरणु वियो खाते जे हवाले सां त या हुनखे मकातो ॾिनो वञे पैसा ॾिना वञनि या त जेको आहे सो उहा ज़मीन जेकॾहिं उहो ख़रीद करणु चाहे थो त उहा बि ॻाल्हि करे पर हुनखे केतिरे अरसे खां उहो मकाते जी रक़म बि नथो ॾिए तव्हांजी घणी ज़मीन आहे हिन फार्म में साईं 5 एकड़ 5 एकड़ सरवी आहे अच्छा जी तुंहिंजे पंहिंजे नाले ते आहे जी पंहिंजे नाले सां अलाह ॾिनल कंहिंखे चङे खे मथे खे दांह ॾिबी आहे पाण ग़रीब माण्हू हारी आहियूं पोइ वॾेरनि ॾे वेंदा आहियूं पुलिस ॾे वेंदा आहियूं ॿियनि माण्हुनि ॾे वेंदा आहियूं पोइ तूं वियो आहे न केॾे बि कोन्हे इहो असांखे मुतमिन कंदो हुजे बाबा असां वहिंवार कंदो हीअ टिप सां वहिंवार कोन हुजे वञो धमकी ॾियण लाइ तयारु आहे अच्छा जी पैसा बि नथो ॾे पैसा बि नथो ॾे चए आयो छा हिते घणे टाइम खां वठी हुनजे कब्ज़े में आहे 2002 खां 10 खां 2010 खां वठी हुनजे कब्ज़े में जी जी हाणे हीअ जेको चए थो त मुंहिंजे मथां फायरिंग कई अथऊं हला कई अथऊं ऐं मुंहिंजा हारी भॼाया अथऊं उते हमिलो कयो अथऊं इहो वाक़ई न साईं इहा ग़लति ॻाल्हि आहे कूड़ा इल्ज़ाम ठाहिया आहिनि पंहिंजा ठाहिया आहिनि असां का बि शइ कोन कई आहे असांखे एतिरो दमी कोन्हे हेॾे सारे माण्हू कीअं असीं विढ़ंदासीं असीं पंहिंजो हक़ु वठणु वियासीं उन धमकी सां हेॾे हाई कोर्ट में वकील आहे ऐं हीअं कंदासीं पंहिंजे ख़ौफ़ में हलियासीं तव्हां उन ॾींहुं विया हुयसि उन ॾींहुं जंहिं ॾींहुं इहो मामिलो त भई असांखे पैसा ॾे या अॻु में मुंहिंजो चाचो हुयो हुन घुरे पियो हुनखे धमकी ॾेई मोकिले छॾियईं ॾींहं ॾिठे वियो मतिलबु ॿी बि ॿिए कंहिं सी बि दुश्मनी अथसि छा जो चए थो त मुंहिंजे मच्छी जे तलाउ ते हमिलो थियो आहे उहो असांखे ख़बर न आहे किसान जी दुश्मनी आहे
नाज़रीन, ही कापाई बिरादरी ऐं मल्हाह बिरादरी आहे जंहिंजे मथां इल्ज़ाम आहे ग़ुलाम रसूल एडवोकेट सो जंहिंजी ज़मीन आहे, जंहिंजो मच्छी जो तलाउ आहे, त उन ते हिननि हमिलो कयो हो ऐं ही हथियार खणी आया हुआ। हुनखे शफ़क़त शाह शिराज़ी जी हिननि जे मथां सरपरस्ती आहे। शफ़क़त शाह शिराज़ी जो चवणु आहे, हुनजो मौक़िफ़ तव्हां ॿुधो त हुनजो चवणु आहे त खेसि का बि ख़बर न आहे त हुनजो तलाउ किथे आहे, घणनि एकड़नि में आहे। बाक़ी हुन सां पुराणी हुनजी दुश्मनी आहे ऐं हुन दुश्मनी तहत हुनजो नालो खणे थो। पर ही कापाई बिरादरी अञा बि हुन ग़ुलाम रसूल सोहे जे मथां इल्ज़ाम थी लॻाए त हिन जी 5 एकड़ ज़मीन हुन मच्छी जे तलाउ में आहे। हू हुनखां पैसा वठण जे लाइ बार बार वञनि था, पर हू हुनखे धमकाए ऐं जेको आहे सो वकील हुजण जो नाजाइज़ फ़ाइदो वठंदे हिन खे भॼाए थो छॾे ऐं हिननि कंहिं बि क़िस्म जी का फायरिंग न कई आहे, को बि हमिलो न कयो आहे। हीअ पाण ग़रीब माण्हू आहिनि। हीअ पाण मुसलसिल हुनखां हुन 5 एकड़ ज़मीन जी सिर्फ़ु मकाते जे घुर कंदा विया आहिनि, पर हुनखे नथो ॾिनो वञे। हलूं था अॻिते, कोशिशि करियूं था त SSP सजावल सां बि ॻाल्हि ॿोल कयूं ऐं कोशिशि कंदासीं त डिप्टी कमिश्नर सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त हीउ मामिलो केसि ताईं हक़ीक़त आहे, वाक़ई केतिरी क़दुरु सही आहे, इन ते हमिलो थियो आहे न थियो आहे, या ज़मीन ते कब्ज़े में शफ़क़त शिराज़ी या शिराज़ी बिरादरी जा माण्हू या कापाई ऐं मल्हाह बिरादरी जा माण्हू मुलविस आहिनि या न आहिनि। हलूं था अॻिते ऐं तव्हांखे हिन कहाणीअ जी जेका असुली हक़ीक़त आहे उहा सरकारी कंहिं नुमाइंदे खां SSP या डिप्टी कमिश्नर सां पुछी तव्हांखे ॿुधायूं था त हिन जो मसइले जो हल आख़िर छा आहे। नाज़रीन, प्रोग्राम हैदराबाद टाइम में अव्हांखे सजावल जे अंदरि शिराज़ी बिरादरी ऐं सोहा बिरादरी जे विच में जेको मामिलो थियो आहे, सोहा बिरादरी जे हिकिड़ो वकील आहे ग़ुलाम रसूल, उनजो चवणु आहे त शिराज़ी बिरादरी जे माण्हुनि उन जे मच्छी जे फार्म ते तलाउ ते हमिलो करे उन ते कब्ज़े जी कोशिशि कई। उन हवाले सां शफ़क़त शाह शिराज़ी जूं बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं जेको आहे सो उन एडवोकेट जेको ग़ुलाम रसूल सो उनजी बि ॻाल्हि ॿुधी ऐं जिन ते इल्ज़ाम आहे, जिन कब्ज़ो कयो आहे, काई बिरादरी ऐं मल्हाह बिरादरी, उन्हनि जी बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि को बि हमिलो न कयो आहे ऐं इहो सॼो ड्रामो आहे। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं सजावल में SSP ऑफिस में। SSP सां ॻाल्हि ॿोल थी आहे, SSP सजावल सोहाई अज़ीज़ टालपुर सां ॻाल्हि ॿोल थी आहे। हुनजो चवणु आहे त हीउ जेको वाक़ियो थियो आहे उन वाक़े जे हवाले सां DSP सजावल खे इंक्वायरी तौर ते मुक़ररु कयो आहे ऐं DSP सजावल उनजी इंक्वायरी करे रहियो आहे। जीअं ई उहा इंक्वायरी मुकमिल थींदी उनखां बाद में जेको बि मामिलो हूंदो त उनजे तह ताईं पहुचायो वेंदो। ऐं सोहाई अज़ीज़ टालपुर जो इहो बि चवणु आहे त जीअं ई हुनखे इतलाउ मिलियो त मच्छी जे तलाउ ते कब्ज़े जी कोशिशि कई वई आहे त ॿेले जे SHO खे उते मोकिलियो वियो ऐं SHO जेका खेसि रिपोर्ट ॾिनी त उते को बि कब्ज़ो कोन थियल आहे ऐं जेके माण्हू उते मालिक आहिनि सोहा, उन्हनि जा ई माण्हू वेठा आहिनि। इन रिपोर्ट खां पोइ हुन DSP सजावल खे 24 कलाकनि जे अंदरि रिपोर्ट पेश करण जूं हिदायतूं कयूं आहिनि त रिपोर्ट पेश कई वञे। प्रोग्राम हैदराबाद टाइम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। पंहिंजे मेज़बान ज़फ़र हकड़ो खे ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। तेसि ताईं सदाईं गॾु। Sun TV Network mobile app. Watch live TV and all programs on your mobile. Download the app